जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। दोस्तों, ॾाढी हर्ष ऐं ख़ुशी जो विषय आहे कि असांजे भॻवान श्री झूलेलाल मंदिर प्राचीन कंवर नगर जयपुर, जी हाँ, कंवर नगर जे अंदरि ॿ मंदिर आहिनि। हिकिड़ो त प्राचीन झूलेलाल मंदिर आहे ऐं उन जे ठीक बराबरि हिकिड़ो वॾो भॻवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर आहे। त जेको प्राचीन वारो मंदिर आहे उन्हनि हिकिड़ी ॾाढी सुठी तमामु सुहिणी पहल कई आहे कि अॼुकल्ह जेको सिंधी समाज जे अंदरि पंहिंजे बहिराणे साहिब जो जेको क्रेज़ दिन ब दिन घटिजे पियो ऐं तमामु ई घटिजी चुको आहे। न त पंहिंजे सिंधी समाज जे अंदरि को बि फंक्शन थींदो हो या ॿारनि जी शादी मुरादी या जिंड इत्यादि कुझु बि थींदो त पंहिंजे घरनि में बहिराणे साहिब खे पाण घुराईंदा हुआसीं। पर अॼुकल्ह सिंधी समाज जे अंदरि बहिराणे साहिब जी अहमियत बिल्कुलु घटाए छॾी अथनि। कुझु लिमिटेड यानी मुट्ठी भर माण्हू ई बहिराणो साहिब जेका आहे न पंहिंजे घर में घुराईंदा आहिनि। ऐं कुझु माण्हू जो चवणु आहे कि बहिराणे साहिब खे घुराइण जो मतिलबु ॾाढो ख़र्चु थो पए, 5,000, 10,000, 8,000 दुनिया भर जो ख़र्चु थो पए। इन कारण असां बहिराणे साहिब पंहिंजे घर में कान था घुरायूं। त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे मद्दे नज़र रखंदे हूंदे प्राचीन मंदिर झूलेलाल साईं जो पुॼारी प्रकाश भाई हिकिड़ी पहल कई आहे कि मात्र 2100 रुपए में बहिराणो। जी हाँ, बिल्कुलु सही पिया ॿुधो तव्हां। ये सिंधी समाज लाइ करे तमामु ई ख़ुशी जी ॻाल्हि अथव कि 2100 माना उहा राशि आहे कि ग़रीब का ग़रीब ऐं अमीर का अमीर हर क़िस्म जो माण्हू हिनखे जेको आहे न अफोर्ड थो करे सघे। ऐं 2100 रुपए में ही बहिराणो साहिब तव्हांजे घर में घुमाईंदा, आरती पलव कंदा ऐं उन सां बहिराणे साहिब सां गॾु ई शहनाई बि वठी ईंदा ऐं बहिराणे साहिब जे अंदरि जेको कुझु सामान लॻंदो आहे उहे बि गॾु में खणी ईंदा। त दोस्तो, इन जेके शुभ अवसर जो तव्हांखे लाभ खणणो आहे ऐं वधीक मां वधीक तव्हां सभिनी खे बहिराणे साहिब पंहिंजे घर में घुराइणो आहे। इन्हनि जो मक़सदु हिकिड़ो ई आहे कि सिंधियत जिंदा रहे ऐं जेको बहिराणे जी परंपरा आहे उहो ख़तमु न थिए। त असां प्राचीन मंदिर झूलेलाल साईं जेके पुॼारी जेका प्रकाश भाई आहिनि उन्हनि खे ॾाढो ॾाढो साधुवाद था ॾियूं कि जैन इहा पहल कई आहे। ऐं बहिराणे साहिब जो हिकिड़ो महत्व आहे। ईअं असांजा वॾा बुज़ुर्ग पंहिंजे घर में बहिराणे साहिब खे कान घुराईंदा हुआ। बहिराणे साहिब खे घुराइण जो मतिलबु थींदो आहे कि असांजे आंगन जे अंदरि असां भॻवान श्री झूलेलाल साईं खे पिया घुरायूं। इहो ॾाढो वॾो महत्व हूंदो जेको धीरे धीरे मतिलबु आधुनिक युग जे अंदरि असांजी जेकी सनातन धर्म जी जेका रीति नीति आहे न हुनखे भुलिजी चुका आहियूं बिल्कुलु। त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे ध्यान में रखी करे असांजे भाउ प्रकाश हिकिड़ी तमामु ई सुठी पहल कई आहे। ऐं जे कंहिंखे भाउ भेण खे माता पिता खे अगरि बहिराणे साहिब खे घुराइणो आहे ऐं मात्र 2100 रुपया में, त तव्हां ॾिसो पिया स्क्रीन ते असां 2 नंबर लगातार हलायूं पिया। तव्हां हुन ते बुकिंग कराए था सघो ऐं हुनखे घुराए था सघो। ऐं इहे महज़ जयपुर शहर लाइ करे कान्हे, तव्हां किथे जा बि माण्हू आहियो, राजस्थान जा आहियो या ऑल इंडिया किथे जा बि, त तव्हां बि हिनखे 2100 रुपए में घुराए था सघो। बसि उन अंदरि जेके घुराइण जी या तव्हां जयपुर खां ॿाहिरि आहियो ऐं तव्हां घुरायो था त इन्हनि खे ओटो मोटो जो भाड़ो तव्हांखे एक्स्ट्रा ॾियणो पवंदो, जेको पंहिंजो फर्ज़ बि ठहे थो कि बहिराणो साहिब जॾहिं मात्र 2100 रुपए में अचे पियो, सामान हू पंहिंजो पिया लॻाइनि ऐं शहनाई बि पंहिंजी पिया वठी अचनि ऐं सभु कुझु पंहिंजो पिया कनि, त एतिरो तव्हांखे करिणो पवंदो कि हुननि खे जेको ओटो मोटो किरायो तव्हांखे ॾियणो पवंदो, उहो बि जयपुर जे ॿाहिरि वारा। ऐं उहो त जयपुर वारनि खे मां इहो चवंदुसि कि को विशेष ख़र्चु कान्हे। त अचो दोस्तो, इन शुभ अवसर जो असां लाभ खणूं ऐं वधीक मां वधीक असांजे घर में बहिराणो घुरायूं। हाणे उहे बहाना ख़तमु थी आहे कि बहिराणे साहिब घुराइण सां 10,000 था लॻनि, 15,000 था लॻनि या 5,000 था लॻनि। त मात्र 2100 रुपए में बहिराणो अॼुकल्ह हिननि जेकी शुरूआति कई आहे, त इन में वधीक मां वधीक तव्हां जुड़जंदा ऐं वधीक मां वधीक बहिराणे साहिब खे तव्हांजे घर में घुमाईंदा। जय श्री झूलेलाल, सतनाम साखी।